खैरपुर रिपोर्ट अब्दुल रज़ाक शहर गंबड़ ताल के अंदर सोशल सर्विसेज कंदड़ रोशन ख़याल सिंध जी न्याणी सकीना ॼामणो ते मथां करायल FIR ऐं संदसि खे जेल में रखण खिलाफ़ रानीपुर जी सोशल वर्कर मैडम शाहिदा बहलार मैडम शुमाइला मंगी जी GWC जी अॻवान अली हैदर उॾण ऐं गंबड़ सदर सिकंदर चांडियो वफ़ा जागीराणी ऐं शहरिन फुलबाग गंबड़ खां गंबड़ मीडिया सेंटर ताईं पैदल एहतजाजी रैली कढी ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सोशल वर्कर मैडम सकीना ॼामणो खे आज़ाद कयो वञे ऐं साणसि इंसाफ़ कयो वञे। मीडिया सेंटर गंबड़ से अभी सकीना ॼामणो जी हिमायत में रैली कढी वई फूलबाग खां गंबड़ मीडिया सेंटर ताईं ऐं असां सभिनी सोशल एक्टिविस्ट जो इहो मक़सदु आहे त अधिक आज़ादु कयो वञे ऐं हुन त पूरी FIR ख़तमु कयूं वञनि ऐं हुन सां नाजाइज़ बंदि कयूं वञनि। अगरि असां लास्ट वार्निंग हुननि खे कंदा ॾींदासीं ऐं अगरि नथी ख़तमु थिए FIR अधिक आज़ादु नथो कयो वञे त इहो अञा एहतिजाजी दायरो खां वसी कयो वेंदो ऐं SSP खैरपुर जे ऑफिस ते आॾो धरणो हयो वेंदो। जंहिंजे करे असां उन्हनि सभिनी खे पुरज़ोर अपील था कयूं DIG सखर ऐं IG सिंध SSP खैरपुर खे त महिरबानी करे इन मामले जी इन्वेस्टिगेशन करे अॼु खे बाइज़त बरी कई वञे। हुन जेका तज़वीज़ कई वई आहे गंबड़ पुलिस त उनखे कोई बि हुकु न आहे कंहिं फीमेल खे कंहिं माईअ खे ईअं अरेस्ट करण जो जेतिरे फीमेल पुलिस काई हुई बि न उनजे बावजूद बि अॼु ईअं अरेस्ट कयो वियो आहे उनजो बि अज़ालो कयो वञे ऐं असां हुन अज़ाले ताईं ऐं हक़ ताईं वधंदा रहंदासीं। असां कॾहिं बि ख़ामोश न रहंदासीं। हे असुल में मक़सदु असांखे ख़ामोश कराइण जो आहे पर असां कॾहिं ख़ामोश न रहंदासीं ऐं असांखे उमेदु आहे त इनशाला असांजी पुरज़ोर अपील जेका हिन ते इनशाला एक्शन मिलंदी।